नाज़ नवा के ॿुधाईंदा हलूं तो मोरो में हज़रत बाबा सखी इब्राहिम शाह रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। रिपोर्ट कर रहे हैं अयाज सोलगी। मोरो में हज़रत बाबा सखी इब्राहिम शाह रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। दरगाह जे गादी नशीन सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं अक़ीदत मंदन जुम्मन खाकी इस्माइल दल डॉक्टर नजीब करोड़ो गुलाम असकर चांडियो वहीद सोऊ ऐं ॿियनि पारां दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो वियो। उन मौक़े ते सूफ़ी अज़म जे पैगाम खे आम करण लाइ सूफ़ियानी महफ़िल मुनक़द कराई वई, जंहिंमें सूफ़ी फ़नकारनि सूफ़ी कलाम ॻाए वेठलनि ते वजद तारी करे छॾियो। लजपाले अली तू लगियां निभा जान दे जिंदे कोलू तू सड़ नहीं जिंदे कोलू तू सड़ नहीं हुआ रशद राज जान दे। हिंद जेका आहे असां सूफ़ियनि जी औलिया कराम जी ऐं अल्लाह वारनि जी जेका आहे असां धरती आहे, मोहबत प्यार जी धरती आहे, सूफ़ियनि जी धरती आहे। ऐं असां हिते सखी इब्राहिम शाह बाबा ते बीठा आहियूं, जेको मोरो जो हिकिड़ो तारीख़ी जेको आहे सो मोरे जी तारीख़ में साईं जन जो हिकिड़ो जेको आहे सो वॾी मौजज़ा रहिया आहिनि। दरबार जो असुल मक़सदु साईं जो हिते आहे इंसानियत जी ख़िदमत। असां चाहियूं था त हिते जेको आहे मज़हब खां ज़ात पाक खां पाक थी इंसान जी ख़िदमत कयूं, छो त लतीफ़ साईं पाण चयो आहे त रोज़ो निमाज़ पिणु चङो कमु। अञा को ॿियो फहम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे उहो आहे इंसान जी ख़िदमत, कंहिं ॾुखायल जी ख़िदमत, कंहिं यतीम जी मदद करणु। इहो असांजे दरबार जो में वरसे में आहे। सिंध के अंदर सूफ़ियत जो तव्हांखे रवादारी जी दरगाहनि ते मिलंदी, उते फ़क़ीरनि जा ऐं बोल जॾहिं इहे साज़ वॼंदा आहिनि यकीनन दिलि बाग़ बार थींदी आहे। ऐं इहे फ़क़रा आहिनि जेके सिंध खे संभाले वेठा आहिनि। इन दरवेश वलियनि जे करे सिंध आबाद आहे, सिंध ते को ॾुखियो वक़्तु न ईंदो। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। हर जाए तुझे हुस्न जो जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में, इन दिल जे हमें राज खे सम्झणु त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सिंध में सूफ़ी अज़म जो पैगाम आम करण जे लाइ सिंध जे कुंड कुर्छ में अहिड़ियूं सूफ़ियाणियूं महफ़िलूं मुनक़द कराई वञनि त जीअं सिंध में अमन प्यार मोहब्बत भाईचारे जो दर्स क़ाइमु थी सघे। कैमरामैन जुमर सोलंकी सां गॾु मुरैया सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ मोरो।